अहम ख़बर है मलीर पुलिस की कार्रवाई फुरलुट में मुलविस गैंग जा 4 ॾोहारी गिरफ़्तार कया आहिनि। गिरफ़्तार कयल ॾोहारी मालबरदार ट्रकुनि ऐं दवाउनि जी गाॾियुनि खां फुर लुट कंदा हुआ। जवाबदार पोर्ट कासिम बिन कासिम स्टील मिल ऐं नेशनल हाईवे तां फुर लुट करे फरार थी वेंदा हुआ। ॾोह करण खां पोइ फुर कयल सामान मुख़्तलिफ़ गोदामनि में विकिरो कंदा हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि में इसहाक उर्फ डॉन, सफ्तर, अब्दुल मालिक ऐं हबीबुल्ला शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ वधीक क़ानूनी कार्रवाई कई पई वञे। पुलिस जो इहो चवणु आहे मलीर पुलिस जी कार्रवाई फुरलुट में मुलविस गैंग जा 4 ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि। इन हवाले से लाइन में मौजूद है मंजूर सोलंकी। जी मंजूर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी शालतीब पुलिस तरफां जेको आहे जी इतला ते कार्रवाई करे कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वारदातूं कंदड़ हिकिड़े गिरोह खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। 4 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ॻुझी इतला ते सूरती कंपनी भरिसां जेको आहे फुर करे रहिया हुया त ॻुझी इतला ते असां पहुची जेको आहे कार्रवाई कई आहे। कार्रवाई कंदे जेको आहे जवाबदारनि वटां जेको आहे 4 जेके आहिनि पिस्टल, 1 गोली ऐं वाइट अल्टो कार, 4 मोबाइल फोन्स ऐं 3 जेके आहिनि पुलिस जूं केपूं ऐं रक़म जेकी आहे रोक उहा पिणु हथ कई आहे। पुलिस जो चवणु आहे त कराची जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे पाकिस्तान स्टील मिल, नेशनल हाईवे, मेरान हाईवे, सुपर हाईवे, मुख़्तलिफ़ हंधनि ते कार कया वेंदा हुया ऐं पाण खे जेको आहे ॻुझी पुलिस जेको आहे ॼाण आहे सिविल ड्रेस में जेको आहे उते वारदातूं कंदा हुया ऐं जेको आहे इन गैंग खे काफ़ी अरसे खां जेको आहे असांखे इतलात हुया त जेको आहे इहा गैंग जेको आहे फुरलुट करे रही आहे। ख़ासि करे हिन वक़्तु ईद उल अज़हा जो मौक़ो आहे त हिन वक़्तु जेको आहे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हंधनि खां जेको आहे जानवर खणी माण्हू जेके वापारी आहिनि उहे पहुचनि था। वापारनि खे जेके फुरलुट कंदा हुया ऐं जेके उते गाॾियूं था क्रॉस थींदियूं हुयूं उन्हनि खां वॾी रक़म, पैसो, एतिरे क़दर जो माल मवेशी बि खणी फरार थी विया। हाणे हिननि जे ख़िलाफ़ जेको आहे FIR दर्ज करे वधीक जांच करे रहिया आहियूं हिन वक़्तु। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंजूर अपडेट करण जे लाइ।